कुबो सईद खान जे हायर सेकेंडरी स्कूल में जश्न ईद मिलादुल नबी प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम में असिस्टेंट डायरेक्टर सेकेंडरी एजुकेशन लाड़काणो गुल ख्वावर, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी कंबर शदादकोट गुलबहार मक्सी, डिप्टी डीईओ बशीर अहमद चांडो, तालके एजुकेशन ऑफिसर मेल प्राइमरी कुबो सईद खान, न्याज अहमद खुसो, तालके एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी कुबो सईद खान, हक नवाज सुमरो पिण ख़ुसूसी शिरकत कई। प्रोग्राम जो आगाज़ सलामत कलाम पाक सां शुरू कयो वियो, जंहिंखां पोइ स्कूली शागिर्दनि आकायदो जहान जी विलादत बासादत जे शान में नात ख़्वानी ऐं तक़रीरूं कयूं। उन मौक़े ते तक़रीर में हिसो वठंदड़ शागिर्दनि में ट्रॉफियूं ऐं इनाम विरहाया विया। उन मौक़े ते चयो वियो त मुक़ररनि पारां असां सभिनी खे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾसियल वाट सीरत ते हलणु घुरिजे त असीं दुनिया ऐं आख़िरत में पिण सुरख़ुरू थींदासीं। उन मौक़े ते पीटीएल शेदादकोट जो अॻूणो सदर अब्दुल हक ब्रोही, गस्टा उहिदेदारनि तालके कुबो सईद खान जे सीनियर उस्ताद अब्दुल गफूर खोसो, बशीर खोसो, अब्दुल हमीद जागीरानी, मोहम्मद अली ब्रोही, इसरार अहमद खोसो, नसीर अहमद गुड्डू, गुलाम शबीर ब्रोही, गुलज़रीन ब्रोही, मुनवर अली ब्रोही, हादी बख्श मक्सी ऐं ॿिया पिण मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची